ॿिए ॾींहं ते सुबुह जो मजीद चांडे सां गॾु तयारु थी सिंध सेक्रेटरीट में संदसि ऑफिस वियुसि। पोइ इंटरव्यू ॾियण लाइ स्टेट बैंक वियुसि, छो जो इंटरव्यू जो वक़्तु 12 वॻे हो। ड्राइवर मूंखे स्टेट बैंक छॾे हलियो वियो। रिसेप्शन वारे खे इंटरव्यू कॉल ॾेखारी, जंहिं मूंखे 3 फ्लोर ते वञण लाइ चयो। उते पहुची कॉरिडोर में ॾिठुमि त हिक हंधि वेटिंग हॉल में कुझु माण्हू वेठा हुया। मूंखे हैरत लॻी त मूंखां अॻिते लतीफ़ यूनिवर्सिटीअ जे स्टैटिस्टिक्स जंहिं खां पोइ वरी कंप्यूटर साइंस डिपार्टमेंट जो डॉक्टर मुमताज़ महर इंटरव्यू ॾियण लाइ वेठो हुयो। छो जो मां खेसि ॿुधायो हो त मुंहिंजो इंटरव्यू आहे, पर हुन पंहिंजे लाइ कुझु न ॿुधायो। हुनखे बि का कॉल आई आहे। उते स्टेट बैंक जे वेठल मुलाज़िमनि कागज़ वग़ैरह चेक कया। उमेदवार खे घणा कोन हुयासीं, 7 या 8 हूंदा, छो जो शर्त इहो हो त ॿाहिरें मुल्क मां PhD थियल हुजे। हूअं बि उन वक़्तु पाकिस्तान में स्टेट्स जा PhD आङुरियुनि ते ॻणण जेतिरा हुया। इंटरव्यू शुरू थियो। अल्फाबेटिकल तरतीब सां उमीदवारनि खे सॾींदा विया। मुंहिंजे इंटरव्यू जो वारो आहे त हिक वॾे हाल में हिक वॾी टेबल जे परें पासे 14 खां 15 माण्हू वेठल हुया। ॿिए पासे सिर्फ़ हिक कुर्सी रखियल हुई। जीअं हाल में दाख़िल थियो त सलाम कयो। उन्हनि मां हिकिड़े कुर्सीअ ते वेहण लाइ इशारो कयो। पोइ उन ई मेंबर मुंहिंजी CV मां मुंहिंजी क्वालिफिकेशन, तजुर्बो ऐं कंप्यूटर जी ॼाण जे बारे में ॿियनि मेंबरनि खे ॿुधायो, जॾहिं त हुननि वटि बि मुंहिंजा कागज़ हुया। पोइ सुवालनि ऐं जवाबनि जो सिलसिलो शुरू थियो। 20 या 25 मिंट खनि इंटरव्यू हलियो। उन खां पोइ साॻिए मेंबर जंहिं इंटरव्यू जी शुरूआति कई हुई, उन मूंखे चयो, जे अव्हांखे असां खणूं त केतिरे वक़्त में जॉइन कंदो। मूंखे ॿुधायो त ऑफिशियली प्रोसेस में जेतिरो वक़्तु लॻो ओतिरो। ॿियो सुवाल कयईं त असां जेकॾहिं तव्हांखे डिप्टी डायरेक्टर जी जॻह ॾियूं त जॉइन कंदो। मूं खेसि वराणियो, ॾिसो, इंटरव्यू अवां वरितो आहे, अवां मुंहिंजे तजुर्बे, स्किल्स, क्वालिफिकेशन ऐं मुंहिंजी शख़्सियत जे बारे में सभु कुझु ॼाणे चुका आहियो। तव्हां ऑफर लेटर में जेका ऑफर कंदव उन जे बारे में सोचे सम्झी पोइ अव्हांखे ॿुधाईंदुसि। असल में हक़ीक़त इहा हुई त मूंखे स्टेट बैंक जे दर्जाबंदीअ जे बारे में का बि ख़बर न हुई त कहिड़ो उहिदो घटि आहे या कहिड़ो वॾो आहे। उन करे मुसलतन खेनि मूं इहो जवाबु ॾिनो। उन्हनि सभिनी मां हिकु शफ़ीक चहिरो यादि रहिजी वियो, जेको मूं सां मुर्की ॻाल्हाए रहियो हो। सुवाल बि घणा न कयईं, पर इहो ज़रूरु पुछियईं त सन ऑफ सॉइल, जंहिं ते मूं खेसि मुर्की जवाब ॾिनो, यस। घणे वक़्त खां पोइ हुन जे हिकु फोटो ॾिसण खां पोइ ख़बर पई त हुन जो नालो आफ़ताब ख़ान, जेको सेक्रेटरी फाइनेंस रही चुको हो। जॾहिं त इहा बि पोइ ख़बर पई त जंहिं इंटरव्यू जी शुरूआति कई हुई ऐं आख़िर में ऑफर ऐं जॉइन करण जे बारे में पुछी रहियो हो, उहो उन वक़्तु स्टेट बैंक जो गवर्नर डॉक्टर मोहम्मद याकूब। इंटरव्यू ॾेई निकिरण खां पोइ डॉक्टर मुमताज़ महर खे सॾु कयऊं। हिन मूंखां कुझु पुछण पई चाहे, पर स्टेट बैंक जे ऑफिसरनि खे जल्दीअ में रूम में वञण जो चयो। हू जॾहिं इंटरव्यू तां वापसि वरियो त ॾाढो ख़ुशि हो ऐं मूंखे फ़ख्रिया ॿुधाईं त खेसि डिप्टी डायरेक्टर जी ऑफर कई अथऊं। मूं बि खेसि ॿुधायो त मूंखे बि इहो चयऊं, पर मां खेनि इहो जवाबु ॾिनो। जंहिं ते हुन चयो त मां बि खेनि इहो चई अचां थो, पर ऑफिसरनि अंदरि वञण जी खेसि इजाज़त न ॾिनी। मूंखां अलावा सभु उमेदवार घणो करे UK मां PhD हुया। वापसि सेक्रेटरेट अची मूं बजीद खे चयो, भाकुर पाए कमु थी वियो। हुन चयो, अड़े हीअं कीअं थो चई सघे। मूं खेसि तफ़सील सां ॿुधायो त इंटरव्यू मां लॻे थो त घटि में घटि डिप्टी डायरेक्टर त कंदा। शाम जो मुंहिंजी सखर लाइ वापसीअ जी फ्लाइट। 20 मार्च 1999 ते स्टेट बैंक जो ऑफर लेटर आयो, जंहिंमें मूंखे जॉइंट डायरेक्टर जी ऑफर कई वई हुई, जंहिंमें इहो बि लिखियल हो त मां पंहिंजा असली ऐं फोटोस्टेट सर्टिफिकेट खणी चीफ मैनेजर स्टेट बैंक सखर खां टेस्ट कराए उते जमा कराया।
पुछा गाछा शुरू कयूं त इहा कहिड़े ग्रेड जी पोस्ट आहे, जंहिंमां ख़बर पई त स्टेट बैंक में पंहिंजा ग्रेड आहिनि, जिनखे ऑफिसर ग्रुप यानी ओजी सॾियो वेंदो आहे। गवर्नर ऐं डिप्टी गवर्नर टेन्यूअर पोस्ट हूंदी आहे। बाक़ी वॾे में वॾो ग्रेड ओजी 7 हूंदो आहे। ऑफिसर ग्रेड में नंढो ग्रेड ओजी 1 हूंदो हो। मूंखे ओजी 5 ग्रेड मिलियो हुयो, जंहिं ते दोस्तनि ॿुधायो त इहा सुठी पोस्ट आहे। मूं ऑफर लेटर जी क़बूलियत लाइ लिखी मोकिलियो।